जेका इलाज जे ख़ातिर हिकु अस्पताल में वेई आहे, इलाज उते जेके मसीहा आहिनि उहे कातिल दहशतगर्द भॻड़ वेठा आहिनि जिन इलाज जे बदिरां उनखे नाजाइज़ उन सां करे नाजाइज़ी करे उनखे ज़हर जी सुई ॾेई उनखे शहीद कयो। इन जो मतिलबु त माना को बि सिंधी माण्हू रोडनि ते मारियो वञे, को बि सिंधी माण्हू ॻाल्हाए त उनखे क़तल कयो वञे, का न्याणी अस्पताल में वञे त उनखे इलाज जे बजाए उनखे रेप करे उनखे ज़हर जी सुई हणी शहीद कयो वञे। इहो हिते जो कानून आहे। मां हिते हिन हुकूमत खां, ख़ासि करे पीपुल्स पार्टी हुकूमत खां जेके सिंधियुनि जे वोटनि ते हिते खटी आया आहिनि, ख़ासि करे हीउ जेको इब्राहिम हैदरी इलाइक़ो, बेवरली सिंधी कराची जा वारिस, कराची जा मालिक जेके सदाईं पीपुल्स पार्टी खे वोट ॾींदा पिया अचनि, उन्हनि जो हशर तव्हां ॾिसो पिया। अगरि इहा साॻी अस्पताल हिते इब्राहिम हैदरी में हुजे हा, उहे साॻियूं सहूलियतूं इब्राहिम हैदरी में हुजे हा, इहो साॻियूं सहूलियतूं हिननि खे मिलंदा त उहो दहशतगर्द जेके 1 ऐं 2 जी ॻाल्हि कनि था, जेके कराची मां सिंधी माण्हुनि खे ख़ाली करण जी कोशिशि कनि था, उहे उते दहशत उन अस्पताल में आहिनि जिन इहो दहशतगर्दी करे असांजी न्याणी शहीद कई आहे। अगरि उन्हनि खे असांजे माण्हुनि खे उहा सहूलियत हिते ॾिनी वञे त उहो धारिया कोरंगी जे इलाइक़े में इन्हनि में न वञनि। तंहिं करे मां हुकूमत खां मुतालबो कयां थो त जेका तव्हां कोरंगी में अस्पताल ठाही आहे, जेका तव्हां डिफेंस में ठाही आहे, जहिड़ी तव्हां लालूखेत में ठाही आहे, जहिड़ी तव्हां नाज़माबाद में ठाही आहे, हिननि तव्हांजो कहिड़ो ॾोह कयो आहे? ही तव्हांखे वोट ॾियनि था, ही तव्हांखे सीटूं ॾियनि था। असां चयूं था त जेके सहूलियतूं, हर क़िस्म जूं सहूलियतूं इब्राहिम हैदरी जे माण्हुनि खे ॾिनियूं वञनि ऐं कातिल खे गिरफ़्तार करे सरेआम फांसी